बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। सिपारो पंहिंजो आहिनि जुज़ा 30 अम सिपारो। दुआ घुरूं था पिया अल्लाह पाक खां, रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। ऐं ही दुआ असां शेयर कईसीं लास्ट टाइम बि। अल्लाहुम्मा, ए अल्लाह, इन्नी बेशक मां, जाते बि या हीअ ईंदी उहो थींदो मां। इन्नी इन्नी बेशक मां। असअलुका, असल माना सवाल करण। असअलुका सवाल, असअलु माना सवाल कयां थो। असअलु छड़ो हुजे त थींदो मां सवाल कयां थो। क माना तोखां, घुरां थो तोखां। सवाल ई न ईंदा आहिनि, केॾो सिंधी लफ़्ज़ आहे सॼो। साईं जीअं ज़ुल्फ़कार साहिबु चवंदो आहे, साईं 60% त सिंधी आहे क़ुरान पाक, पर कंहिंजा मथे न हुजे। केॾो सवलो आहे असांजे लाइ सम्झण न। इन्नी असअलुका अल अफ़्व, दरगुज़र। दरगुज़र कंहिंखां? गुनाहनि खां। कहिड़ा गुनाह? मां माण्हू खे कर्ज़ वरितो, माण्हू खे कर्ज़ वापसि न कयो, इहो दरगुज़र करे। उन खां पोइ मां कंहिंजे माना प्लाट ते कब्ज़ो कयो, उहो बि दरगुज़र करे। उन खां अलावा जेको आहे मां कंहिंजो हक़ु खाधो, उहो बि दरगुज़र करे। ज़ाल जा ॿारनि जा, इहे हक़ दरगुज़र न थींदा आहिनि। दरगुज़र उहो करे जेके नंढा नंढा गुनाह थियनि था पिया, जंहिंमें कंहिं ॿिए जो नुक़सानु न आहे। वुज़ू में का घटि वधाई थी वई, का ॿी ॻाल्हि थी वई, नमाज़ में देरि थी वई, ईअं माना इहे ॻाल्हियूं खोड़ थी सघनि थियूं पयूं। का पढ़ण में ग़लती थी वई, इंटेंशन जो बग़ैर मां ग़लति पढ़ी वेठुमि, अलाम जे बजाए माण्हू ॿी का माना कढी वेठो, अलाह जे बजाए, छो जो ख़बर कोन हुई। अहिड़े नमूने सां उहे गुनाह दरगुज़र फरमाए। वल आफ़िया, भलाई फरमाए। आफ़िया बहितरीन शइ आहे। भलाई माना हर शइ जी भलाई थी वई। फी माना इन, दुनिया वल आख़िरत, दुनिया में बि आख़िरत में बि। इहा जेकॾहिं भलाई मिली वई त इंसान खे ॿियो छा खपे। इंशाअल्लाह ताला हलूं था पिया पंहिंजे सी। हीअ सूरत पढ़ूं था पिया 96, उहा आहे अल-अलaq। अतीन लास्ट टाइम पूरी कईसीं, जेका 95 हुई। हिन में मां हिकिड़ो ॿियो कमु कयो आहे हिन स्लाइड में, उहो इहो आहे त असां घणे क़दुरु शुरू खां वठी सिखियाऊं। साईं काऊं सिपारो थो पढ़े, हे सिपारो पढ़णो आहे, असांखे का ख़बर कोन्हे का। यासीन शरीफ़ असां 100 दफ़ा पढ़ी हूंदीसीं, रोज़ पढ़ंदासीं, 20 साल थी विया हूंदा, इहा ख़बर न हूंदी त यासीन शरीफ़ जो नंबर काऊं आहे। यानी असां फ़क़ति सिपारनि ते वेंदा आहियूं, भले उहो 2 सिपारनि में हुजे, हिकिड़ी सूरत भले खणी, हिकिड़े में 10 सूरतूं हुजनि, 20 हुजनि, असांखे सिपारो यादि आहे। 30 सिपारनि जे घणनि सूरतुनि जी असांखे नाला नंबर यादि आहिनि, कंहिंजा बि न आहिनि। त अॼु इहो था कयूं त 90 खां क़ुरान शरीफ़ शुरू। 30 सिपारो माना 30 सिपारे जी पहिरीं सूरत कहिड़ी? 90, उहा 78। हाणे जेकॾहिं असां वधीक नाला यादि कोन था करे सघूं त असां कम अज़ कम 5 जे इंटरवल ते इहो यादि रखूं। 80 अबस 85 अल-बुरूज, 80 अबस 85 अल-बुरूज, 80 अबस 85 अल-बुरूज। अल-बलद 90 अतीन 95। केॾो ईअं थोरो सीक्वेंस ठही वेंदो। अल-बुरूज अल-बलद अतीन, अल-बुरूज अल-बलद अतीन, अल-बुरूज अल-बलद अतीन, माना 85 90 95 एतिरो यादि रखणु खपे। बाक़ी ॿियो हुते इंशाअल्लाह ताला सम्झ ॾींदो। हाणे हलूं था पिया असां पंहिंजे नंबर कहिड़ी ते? 96 ते। ऐं आयतूं पढ़ंदासीं 1 खां 8, कुल आहिनि हिन में 19 आयतूं। इन में ज़िक्र कंहिंजो आयो आहे, ॾाढी माना हर सूरत अहम आहे, पर हिन जी अहमियत कहिड़ी आहे ख़ासि, उहा पहिरीं वही जा लफ़्ज़ हिन में आयल। ऐं पहिरीं वही घणो क़ुरान आयो हुयो। पहिरीं वही में 5 आयतूं, 5 आयतूं आयूं जेके हिन सूरत में रखी वयूं आहिनि। अल-अलaq, अल-अलaq आहे छा? असांखे नाले जी का ख़बर आहे? उहा बि सिखंदासीं अॼु इंशाअल्लाह ताला। ॿिया हिन में लफ़्ज़ जेके ईंदा। अच्छा, पहिरीं वही जो पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो आहे? क़ुरान पाक जो पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो आहे? इक़रा, रीड, पढ़। यानी
कंहिं न त तसवर कयो आहे, घणा तक़रीरूं थियल आहिनि हिन ते, पर तसवर कजे असांखे क़ुर राग़िब काॾे कयो थो वञे। इहो त एकरा कंहिंखे चयो वियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, पर असांजे लाइ छा हिदायत? हिदायत त असां लाइ आहे न सॼी। उहो छा आहे? पढ़। पढ़ जो सिंधी में चयो मां 6 दर्जे में पढ़ां थो। हिकु त मां किताब में हीअ सिट पढ़ां थो, हीअ मां क़ुर पढ़ां थो, उहो जेको माण्हू पढ़े थो उहो पढ़ियो आहे। पर पढ़णु छा आहे? पढ़णु हिकिड़ो लर्न करण बि त आहे न। मां 6 दर्जे में थो पढ़ां, मां कॉलेज में थो पढ़ां, मां यूनिवर्सिटी में थो पढ़ां। हाणे यूनिवर्सिटी में थो पढ़ां जो मतिलबु जॾहिं माण्हू चए थो पियो त वेठो त काफ़ी हाउस में आहे, या पंहिंजे घर में आहे, कंहिंखे ॿुधाए थो पियो त मां पढ़ंदो आहियां यूनिवर्सिटी में। भई छा पढ़ंदो आहे? उहो त सब्जेक्ट जेके बि हूंदा, माना सब्जेक्ट हूंदा न जेके पढ़ंदो हूंदो, 10 किताब या 20 किताब। माना पढ़ माना छा आहे? वॾो वसीउ लफ़्ज़ आहे हिकिड़ो। केॾो माना पढ़ छा? छड़ो क़ुर पढ़ न, दुनिया जो इल्मु बि हासिल कयो। ऐं उहो छाजे लाइ हासिल कजे? नौकिरी वठी, रिश्वतूं वठी, पंहिंजा बंगला ठाहिजनि? अल्लाहु अकबर, असांजो मक़सदु इहो थी वियो आहे। ऐं अॼु मूं हिकिड़ी लेक्चर बि ॿुधाए पियो, जेको सुबुह जो हलंदो आहे, असांजो इक़बाल साहब उहो अटेंड कंदो आहे। मूंखे बंदि करिणो पइजी वेंदो आहे, छो जो हीउ मुंहिंजो क्लास जो टाइम थी वेंदो आहे न। साईं बि असां सां ईंदा आहिनि गॾु, महिरबानी जी। त उन इहो चयो त जेके सज़ा मिलंदी आख़िरत में न, उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जे ॾोहनि जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जी सज़ा हूंदी माण्हुनि खे। ऐं हिकिड़ी सज़ा अहिड़ी हूंदी जेका उन्हनि प्रीचर्स खे हूंदी, जेके जेको चवंदा हुआ उन ते अमल न कंदा हुआ। मूंखे ॾाढो ख़ौफ़ थियो, ॾाढो मूंखे ख़ौफ़ थियो। क़ुर त असां पढ़ायूं था, सम्झायूं था, सेखारियूं था, असांजो अमल केतिरो आहे हुन में? मां उहे केतिरा हक़ अदा कयां थो पियो माण्हुनि जा, जेके मां चवां थो तक़रीर में त भई न करणु खपनि, इहो ज़ुल्म न करणु खपे। घणा कूड़ मां ख़ुदि ॻाल्हायां थो, पोइ मौला को तौबा टाइम थी, मुंहिंजा मौला मां क़ुर सम्झाइण थी छॾे नथो सघां, छो जो मुंहिंजी दिलि थी चए ॾाढी मुंहिंजी, ऐं क़ुर खे सम्झां थो, सम्झायां थो। हदीस मुबारक जो हुकुम बि इहो ई आहे, पर मुंहिंजे अमलनि खे बहितर कर मुंहिंजा मौला, छो जो मां अमलनि में न फासी वञा। अलाह साईं को असां सभु दुआ घुरूं इहा, असांजा अमल बहितर थियनि, न त बाक़ी क़ुर सिखण सम्झण जो कहिड़ो फ़ाइदो? अलाह साईं असां ते हिननि बरकतुनि जो तुफ़िल, मुंहिंजा मौला असां सभिनी जा अमल बहितर कर, जंहिंमें सिर्फ़ु तुंहिंजी ऐं तुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा शामिल हुजे। बसि माण्हुनि जे लाइ कूड़ ॻाल्हाइणु, माण्हुनि जे लाइ मिल्कियतूं जमा करणु, ॿारनि जे बहाने सां त यार ॿारनि खे सुखियो रखिणो आहे, हराम खाराइणु, उन्हनि जा पेट भरणु, ॿारनि खे त ख़बर कोन्हे छा था उन्हनि खे खारायो। बहरहाल इहे असांजी वॾी कोताहियूं आहिनि। अलाह साईं असां ते रहम करे। ॿिया जेके लफ़्ज़ हिते ईंदा, उहे ईंदा ख़ल्क़ुन, ख़ल्क़ियणु। हाणे कुन जाते आहे न, ख़ल्क़ुन, अलाक़तुन, इल्मुन, क़लमुन, ही ईअं छो लिखिया आहिनि हिते आख़िर? ही हेड्रे में, हिकिड़ो वाइट में, को त सबबु आहे। ही ख़ल्क़त बि माण्हू जे पैदाइश लाइ आहे, पर ही अलक़ जी जेको आहे न, इहो अलॻि ही आयो आहे न, इन जो ही लफ़्ज़ छा आहे? अजा हिनखे इस्म कबो न, उहो थींदो अलाक़तुन, इहो फेमिनिन आहे, ठीकु आहे न। त हाणे इहो इन करे अंजनि जिन ते दम ईंदी आहे, ही उतो पेश, सिधो पेश, उतो पेश, उल्टा पेश न सही, उल्टा पेश न, उबतो पेश, ठीकु आहे। उहो ही जिते वेंदा आहिनि, माना इहो इस्म जी निशानी आहे, माना कंहिं शइ जो नालो आहे इहो। ऐं इनखे अरबी में छा चइबो आहे? नकिरा, कॉमन नाउन जेके थींदा आहिनि, कॉमन नाउन नकिरा थींदो आहे, ठीकु आहे। पोइ वरी अगरि माना प्रॉपर नाउन थी वेंदो त हुनखे छा चइबो? मारिफ़त। ही छा आहिनि? प्रॉपर नाउन्स आहिनि। ऐं छा सां ज़ाहिर थींदा आहिनि? हिन ॿिनि दमनि सां। प्रॉपर नाउन छा सां ज़ाहिर थींदो आहे? अल सां, अल-अलaq। हिन तो दम तॾहिं ही हली वई आहे, छो जो ही अल अची वियो आहे हिते, तॾहिं ही असां ॿ दम नथा लिखी सघूं। इहो त थियो कानून। अॻिते हलूं था पिया, ऐं ॿी ॻाल्हि हिन में कहिड़ो आयो आहे? इल्मुन क़लमुन, इहे ज़िक्र हिन में आया आहिनि। इल्म जो ज़िक्र बि आयो, क़लम जो ज़िक्र बि आयो। छाजे लाइ? पढ़, इल्म, क़लम, इन केतिरा लफ़्ज़ हिन में ॾिसूं था इंशाअल्लाह ताला पंहिंजे टाइम जे हिसाब सां। ही आहिनि 8 आयतूं। इक़रा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि हिते तमामु ज़रूरी आहे, छो जो असां तिलावत कोन था कयूं हिते, पर इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। कहिड़ी? ही छा लिखियलु आहे? इक़रा ऐं मथां जज़म आहे, ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, ॿियो हिते बे अलिफ लिखियलु आहे, ही बा न आहे, बे आहे, उन खां पोइ जज़म आहे हिते। त बिस्म थींदो आहे, त बिस्म थींदो आहे, सभिनी खे ख़बर आहे।
त ही अलिफ न पढ़बो छो जो जज़म में हिन ते का निशानी कोन्हे बिस में थींदो ठीकु हिन खे कीअं पढ़बो हिन खे पढ़बो इक़रा र अल हिन ते जज़म जेका हिन ते झटको ईंदो जंहिं अखर ते जज़म लिखियल हूंदी उन ते के अखर अहिड़ा आहिनि जज़म लिखियल वारा उन्हनि ते झटको ॾेई उनखे ज़ाहिर करणु पढ़णु ज़रूरी आहे हाणे जीअं हिन ते जज़म आहे न इनल लाम पढ़ियो मां इनल इंसान भी पढ़ियो ले नहीं ला या ता भी पढ़ियो ला यात हा ठीकु आहे न बिल हिन ते जज़म आहे उन खां पोइ हिते ॾिसो अर आहे हिनखे या बि थोरो हल्को ज़ाहिर करणो पवंदो अर आहे ऐं ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको असां ख़ासि तौर ते रोज़ सवे भेरा पढ़ंदा हूंदासीं न त बि कम से कम भला 20-25 भेरा त थिए ई थिए थो फर्ज़ निमाज़ में पढ़ूं था ख़ासि तौर ते अलहम्द शरीफ़ अलहम्द में छा आहे अन अमत अलैहिम अन अमत ॿियो हिकिड़ो आहे हिनखे ॿियो इहो हा न अबुद ख़ासि लफ़्ज़ उहो आहे न अबुद ऐं हिन ते छा पढ़णो आहे असांखे नाबुद न पढ़णो आहे नाबुद न पढ़णो आहे न अबुद ऐं ज़ाहिर थिए झटको ईंदो आहे हिन ते चइबो आहे न अबुद इयाक न अबुद इहो ज़रूरी आहे तमामु अॻिते हलूं था हाणे इंशा अल्लाह ताला असांजी 95 सूरत कहिड़ी सूरत 3 95 सूरत 3 96 अल-अलaq हीअ पढ़ूं था पिया 97 जेका नेक्स्ट पढ़ंदासीं उहा रमज़ान मुबारक में सभिनी खे ख़बर आहे जंहिंमें सूरत हुन जो ज़िक्र आहे 1000 रातिनि जे बराबरि उहा कहिड़ी आहे सूरतुल क़द्र इन्ना अंज़लना फी लैलतुल क़द्र ऐं जंहिंमें मां क़ुरान शरीफ़ नाज़िल कयो इहो हुन में अॻिते सिखंदासीं इंशाअल्लाह हाणे हिन में माना छा आहे हिन जी पढ़ूं था पिया ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बल्कि ईअं अञा चइजे पढ़ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं लफ़्ज़ कहिड़ो आया इक़रा पढ़ पंहिंजे पालनहार जे नाले सां जंहिं ख़ल्क़ियो छा सारो जग हिते न लिखियो पियो आहे छा ख़ल्क़ियो पर हिन जो मतिलबु इहो आहे सारो जग जेका बि ख़ल्क़त अलाह जी आहे ख़ल्क़ियाई माण्हूअ खे रत जे दिग मां ख़लक़ल इंसान मिन अलक हो ही थे रत जो दिग इहो छा आहे इहो ॾिसंदासीं पढ़ ऐं तुंहिंजो पालनहार तमामु ॾाढो सॻुरो आहे जंहिं माण्हूअ खे सेखारियो इल्म माण्हू खे छा सेखारियो हीउ छा लिखायो अल्लमल इंसान माण्हूअ खे इल्म सेखारियो कलम सां ऐं इहो सुवालु आयो हिते असां कैनेडा वारे में कलम सां कीअं सेखारियो उन ते डिस्कस कईसीं माण्हूअ खे उहो सेखारियईं जो न ॼाणंदो हो अल्लमल इंसान मालम यअलम अल्लम माना सेखारियईं इंसान खे मालम यअलम न ॼाणंदो हो पोइ छा थो चए कल्ला ख़बरदार बेशक माण्हू सरकशी कंदो आहे लजतगा ठीकु आहे ऐं पोइ छा आहे जॾहिं उहो पाण खे बेपरवाह ॾिसंदो आहे राहो इस्तगना असांखे गनी जी बि ख़बर आहे बेपरवाह हुजणु उन खां पोइ इला रब्बिक इन इला रब्बिक रुजआ बेशक तुंहिंजे पालनहार ॾांहुं मोटी वञणो आहे तूं सम्झूं 1 खां 5 ताईं सम्झाणी इक़रा चए थो पढ़ ही हिन सां मैच थियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ हाणे रब्बिक जो छा आहे पंहिंजे पालनहार जी रब माना रब क तुंहिंजो पालनहार बिस्मि नाले सां कंहिंजे पंहिंजे पालनहार जी यानी पहिरीं आयत में तव्हां ॾिसो न रब केॾो कमाल जो आहे पढ़ त सही छाजे करे जो तव्हां पैगंबर आहियो पैगंबर खां पहिरीं ॿुधायो त सिलसिलो त ठहे न बिस्मि रब्बिकल्लज़ी पंहिंजे रब जे नाले सां उहो रब जो कनेक्शन ठहियो वही तॾहिं आई आहे तव्हां पैगंबर आहियो रब जा ही वही आई आहे ऐं अलाह जे नाले सां पढ़ो केॾो कमाल आहे क़ुरान पाक जे लफ़्ज़नि जो पोइ उन में वरी रब जी वज़ाहत बि कई वई हिकु ई आयत में अल्लज़ी उहो माना जंहिं ख़ल्क़ियो तव्हांखे बि ॿियनि खे बि केॾी कमाल जी ॻाल्हि आहे ख़लक़ कंहिंखे भई जिब्राइल अलैहिस्सलाम खे बि अलाह ख़ल्क़ियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ख़ल्क़ियो तुंहिंजे रब सभिनी खे ख़ल्क़ियो आहे उन जे नाले सां पढ़ कमांड केॾी सुहिणी आहे केॾो रिलेशनशिप प्यारो आहे तमामु अलाह अकबर उन खां पोइ ख़लक़ खे सम्झूं जेकॾहिं त ख़लक़ ॿी जेका आयत चए पई ख़लक़ ख़ल्क़ियाई जॾहिं बि हिननि फ़इल जे कंहिं बि लफ़्ज़ ते ज़बर मथां अचे माना इहो पास्ट टेंस थी वेंदो
ख़ल्किया ई अल इंसान माण्हूअ खे मिन अलग रत जे दिग मां ख़ल्किया ई माण्हू खे छा मां रत जे दिग मां ख़लक मुज़करा अयो मादी अलक छा आहे मिन अलक अलक खे सम्झूं था अलक जी लफ़्ज़ी माना आहे चिंबड़ंदड़ मादो चिंबड़ंदड़ मादो कोई बि न पर इन जी माना थोरो अॻिते हली कंदासीं फ़िलहाल इनखे या आख़िर में कंदासीं अंग्रेज़ी में जेकॾहिं असां इहो ॾिसूं ऐं सिंधी में मामिलो इहो लफ़्ज़ थींदो एम्ब्रियो जेको माउ जे पेट में हूंदो आहे हिनखे छा चइबो आहे एम्ब्रियो इहो एम्ब्रियो ही एम्ब्रियो ठीकु आहे न इनखे सम्झंदासीं ऐं हलूं था अॻिते छड़ो इक़रा वरी ॿीहर आयो पढ़ो छा पढ़ो ॾिसो कमाल ॾिसो न वरबुकल अकरम ऐं तुंहिंजो पालना ॾाढो सॿोरो आहे हाणे ॿ टे मतिलब थी वेंदा पढ़ो काई बि जेका चवे पढ़ो ऐं वरबुकल अकरम ऐं तुंहिंजो पालनार सॻोरो आहे हक़ीक़त में जेकर ईअं हुजे हा व न हुजे विच ते न इक़रा रबुकल अकरम माना तूं पढ़ ईअं त तुंहिंजो पालनार सॻोरो आहे पर नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणनि पिया अॻे इहा शइ उन्हनि जी ॼाण में हुई त रबुकल अकरम आहे अॻे मुंहिंजो रब हुई अकरम आहे ॾाढो सॻोरो आहे ऐं लफ़्ज़ ॾिसो 99 नाला आहिनि रब माना अल्लाह पालनहार छा आहे सो अल्लाह ज़ाती नालो आहे रबुकल अकरम हाणे रब जन आयो पालनहार उनजी तारीफ़ त तमामु घणी असां आलम शरीफ़ में करे आया आहियूं न हू हैज़ द अथॉरिटी हू हैज़ द कंट्रोल है न हू हैज़ द पावर हू हैज़ द नॉलेज टे चारि शयूं ईंदियूं जेके रब लाइ ज़रूरी आहिनि सस्टेनर हुजे क्रिएटर छड़ो न हुजे त क्रिएटर बि आहे ख़ालिक बि हुजे सस्टेनर बि हुजे क़ाइमु रखण वारो हुजे हुनखे न ऐं हुन ते पूरो हुनजे कंट्रोल हुजे अथॉरिटी हुजे इहे टे चारि शयूं आहिनि उहो थींदो रब उहो आहे छा अकरम सॻोरो आहे अनरबुल आहे रहीम ऐं करीम ॿिया टे जेके लफ़्ज़ आहिनि जेके अलाह पाक जी सिफ़त जा उहे बिल्कुलु कंहिं शइ ते अप्लाई थींदा पर हिन में छा आहे पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो अकरम माना सॻोरो आहे कमाल आहे अम्ब्रेला थी वई ऐं इहो अमर जो सेगो आहे अमर इक़रा चइबो आहे ॿी ॻाल्हि इहा ॾिसो हीउ बि आयो इक़रा ऐं हिते बि आयो इक़रा घणा दफ़ा आयो 2 दफ़ा पढ़ण जो ज़िक्र घणा दफ़ा आयो आहे 2 दफ़ा आयो आहे केॾी अहमियत आहे इन लफ़्ज़ खे ऐं असां माण्हू सुस्ती में पूरा आहियूं कोई किताब न पढ़ंदासीं राति जो सुम्हण खां पहिरीं सॼो यूट्यूब हलंदा पिया वॾा व्हाट्सएप हलंदा पिया मैसेज वेंदा पिया सुठो मैसेज ईंदो क़ुर जो ईंदो हदीस मुबारक जेको अचे थो पियो ॿी का ॻाल्हि बि ईंदी उनखे पढ़ी ॾाढो सुठो लॻो बहितरीन वाह वाह माशाअल्लाह फॉरवर्ड कर किताब को पढ़ूं था पाण तइलीम का बि वठूं था यूट्यूब ते जेको जेको ॿुधाईंदो उहो असां यकीन कंदासीं छो जो पंहिंजी ख़बर कोन्हे का असां 2 क्लास पहिरीं लास्ट में असां ज़िक्र करे चुकिया आहियूं त व्हाट्सएप हुन ते वेबसाइट ते क़ुर पाक जो जेको अलम नशर जेका असां सूरत पढ़ीसीं अलम नशरह लक सदरक लक जी माना 2 वेबसाइटुनि ते उर्दू तर्जुमा थियल हुया जंहिंमें लक जी माना थियल ई कोन्हे अलम नशर सदरक जी माना थियल ई छड़ो ऐं इहो मां पहिरीं ॾिठो हुउमि उन खां पोइ मां पंहिंजे उस्ताद खां बि रीकन्फर्म कयो उन चयो बेशक हिन में लक जी माना कान्हे 2 उस्तादनि खां बल्कि बिल्कुलु 2 उस्तादनि खां ॻाल्हि इहा आहे त असांखे सम्झ में जॾहिं क़ुर पाक पाण ईंदो त ख़बर पवंदी न त कहिड़ो सही आहे कहिड़ी शइ ग़लति आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा मां हिकिड़ी ॿिए हंधि ॻाल्हि ॿुधी अॼु मां इक़रा ते थो ॻाल्हायां ख़ुदा करे मां टाइम ते पूरो पंहिंजो सेशन पूरो करे सघूं पर ॻाल्हि जॾहिं इम्पोर्टेंट आहे न छॾे नथी सघिजे क़ुर पाक में ऐं हाणे ॾिसो इंजील जी ॻाल्हि था कयूं असां यहूदी इंजील जेको हुनजो तौरु आहे उहे अलाह जा किताब हुया पर हाणे त उहे न आहिनि न हिन वक़्तु उहे सही हालत में न आहिनि इंजील ऐं तौरात लाइ छा कंदा हुआ उन्हनि जा ईसाई ऐं पादरी छा कंदा हुआ उन्हनि खे चवंदा तव्हांखे कहिड़ी पढ़ण जी ज़रूरत आहे उन्हनि ते पाबंदी हुई उन्हनि जा आलिम या राहिब हूंदा पादरी हूंदा उहे पढ़ंदा उहे तव्हांखे ॿुधाईंदा पिया क़ुर पाक ईअं आहे न क़ुर पाक ते को पाबंदी लॻाए नथो सघे त तव्हां न पढ़ो मां तव्हांखे सम्झाईंदुसि ख़बरदार इन खां पोइ कोई बि लेसन आहे ॿुधणो अचो त क़ुर सिंधी में आख़िरी आहे इहो बसि इहो ई जेको थिए थो सही आहे ॿी का शइ सही न आहे कोई पाण क़ुर न पढ़े न क़ुर सभिनी खे पढ़णो आहे इक़रा सभिनी लाइ आहे पढ़ो क़ुर बि पढ़ो ॿी तइलीम बि हासिल कयो
ऐं हर माण्हू खे पढ़णो आहे, सिखणो आहे बल्कि। ऐं नबी करीम जी हदीस मुबारक छा आहे, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु। हदीस मुबारक सही बुखारी जी 5027। अवां मां बहितरीन आहे उहो जेको क़ुरान सिखे थो ऐं सेखारे थो। पोइ छा असां बहितरीन थियण जी कोशिश न कयूं? पहिरियों कहिड़ो हुकुम आयो आहे? सिखण जो। पोइ कहिड़ो हुकुम आयो आहे? सेखारण जो। अचो त ॿिन्ही ते अमल कयूं। अॼु सिखूं था, सुभाणे सेखारियूं इंशा अल्लाह ताला। पोइ इक़रा आयो आहे 2 दफ़ा, वरी रब जो नालो 2 दफ़ा आयो आहे। पहिरियों छा आयो आहे? रब्बिक, तुंहिंजे रब। इक़रा बिस्मि रब्बिक। हाणे हिते बि हिकिड़ो इहो ॿियो पॉइंट इहा आहे, उहा बि ॿुधाइण ज़रूरी आहे मुंहिंजे ख़्याल में। त ॿिए में छा आयो आहे? हिते आयो आहे रब्बुक, हिते रब्बिक, हुते रब्बुक। को त फ़र्क़ु हूंदो न। उहो इहो आहे त जॾहिं ग्रामेटिकली असां ॾिसंदासीं, वधीक डीप में कोन था वञूं, जॾहिं बि हिते आयो छा आहे? इक़रा आयो आहे न। इक़रा कंहिंजे नाले सां? तुंहिंजे रब जे नाले सां, जेको, जंहिं हुन छा ठाहियो आहे। इन करे जॾहिं जेको इन जो रिलेशनशिप ईंदो न त एक्शन जो न, इहो थींदो रब्बिक। हुन खां पोइ पर हिते छा थींदो? हाणे हिन में आयो अलाह पाक जी सिफ़त ॿुधाई वई आहे, ज़ाती ॻाल्हि कई वई आहे, अलाह पाक जी। ठीकु आहे न? कहिड़ी आहे? रब्बुक, तुंहिंजो रब। माना हाणे छा थो ॿुधाइजे? तुंहिंजो रब छा आहे? जॾहिं उहो रब ॿुधाए पियो न, उहो चइबो ईअं, तुंहिंजो रब, रब्बुक, तुंहिंजो रब, है न? माना ज़ैद भाउ आहे मुंहिंजो। पर जॾहिं मां चवंदुमि ज़ैद ही मैसेज ॾिनो आहे, त थींदो ज़ैद। इहो फ़र्क़ु आहे। ज़ैद मूंखे चयो आहे, ईअं मां न चवंदो ज़ैद मूंखे चयो आहे न। पर जॾहिं मां फ़क़ति ज़ैद जी ॻाल्हि कंदुसि त मूंसां रिलेशनशिप छा अथसि? ज़ैद मुंहिंजो भाउ आहे। इहो फ़र्क़ु आहे। रब्बिक, तुंहिंजे रब, रब्बुक, तुंहिंजो रब। ठीकु थियो? 2 दफ़ा इहो आहे रब जी ॻाल्हि बि। ऐं टीं ॻाल्हि बि 2 दफ़ा आई आहे, न या हिकिड़ो दफ़ो इहो वारा ॾिसूं था पिया। बहरहाल उहा इल्म जी ॻाल्हि आहे, इल्म ॾिसूं था उहा। अच्छा, हाणे ही जेको हुयो न, जिते बि ही जेको मादिन वारो तव्हां ॾिसंदव न, जॾहिं बि ज़बर ईंदी आहे न, ही हिनखे चइबो आहे फतह। ॾिसो हिन सभिनी जे आख़िर में फतह लिखी पई आहे। इहो मादिन थी वेंदो। फेल खे सुञाणण जी ॻाल्हि आहे क़ुर पाक में। मुदारे माना प्रेज़ेंट ऐं फ्यूचर हिकिड़ो ई थींदो आहे मुदारे। उनखे सुञाणण जी लफ़्ज़ में कहिड़ी ॻाल्हि थींदी? जॾहिं तव्हां कंहिं फेल जे आख़िर में न पेश ॾिसो न, माना सम्झो त इहो मुदारे आहे, प्रेज़ेंट जी ॻाल्हि हले थी पई। ऐं जॾहिं बि तव्हांखे हिते फेल में आख़िरी कुन हुजे, जीअं इक़रा, इक़रा ते छा हो? जज़्म आई आख़िर में न, ज़बर पेश त कोन हुयो न। उहो छा थींदो? उहो अम्र आहे। उहो छा थींदो? अम्र। इक़रा ॾिसो हीअं लिखियलु आहे, हीअ हमज़ा हिते हिन में अज़मा जज़्म वारी आई आहे, ज़बर वारी न, जज़्म वारी। उख़्लुक़, इर्फ़, उज़्कुर, कीअं आहे? सभिनी ते जज़्म आहे आख़िर में। इहो छा आहे? उहो अम्र आहे। ठीकु थियो? उन खां पोइ ही थी अहम ॻाल्हि बि, थोरी अहम ॻाल्हि मथां न बि हुजे इहा, पर थोरो नॉलेज लाइ। जेकॾहिं असां क़ुर पाक में 2 शयूं ॾिसबियूं आहिनि। कहिड़ियूं? हिकु क़ुर पाक जी तरतीब आहे। शुरू थिए थो किथां? अलम शरीफ़ खां। ख़तम किथे थियो? अन्नास ते थियो। क्लोज़ बि नास थी आहे सूरत, है न? पर वही त ईअं न थी आहे न। क़ुर पाक लथो ईअं न आहे। हुनखे चइबो नुज़ुल क़ुर पाक जो। हुन में छा आयो आहे? पहिरीं अलक़ आई आहे, हीअ 96 आई आहे। आख़िर में कहिड़ी आई आहे? आख़िर में ही आई आहे जेके चवंदा हिन में थोरो इख़्तिलाफ़ आहे किन माण्हुनि जो, कबी आहे, पर घणे क़दुरु आहे। सूरह अल-माइदा उनजी 3 नंबर आयत, ऐं हीअ 96 जी 1 नंबर आयत। हीअ माना पहिरीं लफ़्ज़ था ॾिसूं असां त कहिड़ो आयो आहे? हिन में आयो आहे इक़रा। ऐं जेकॾहिं असां क़ुर पाक जे लहण में आख़िरी लफ़्ज़ ॾिसूं त थींदो रहीम, निहायत बाज़ारो। पढ़ ऐं निहायत बाज़ारो, माना अलाह जी ॻाल्हि आई। वही जे हिसाब सां पहिरीं हुकुम आयो, आख़िर में लफ़्ज़ कहिड़ो आयो आहे? गफ़ूर रहीम। फ़इन्नल्लाह गफ़ूर रहीम। ख़तम इते वञी माना हूअ ख़तम थी, वही ख़तम थी। ॾिसो कमाल न आहे? सुभान अल्लाह। फ़इन्नल्लाह, बेशक, पोइ बेशक छा आहे? अल्लाह गफ़ूर रहीम, माफ़ कंदड़ रहीम। केॾो वॾो हिकिड़ो माना लफ़्ज़ प्यारा आहिनि तमामु, होप वारा, उमेद वारा, ख़ुशी वारा। ऐं जेकॾहिं असां हिन में ॾिसूं जेका तरतीब जे हिसाब सां, त पहिरियों ॿी 2 ॻाल्हियूं हिन में। तरतीब में बि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, या त इहा पहिरीं आयत आहे, के था चवनि त बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरीं आयत।
हाणे जेकॾहिं असां हीअ ॾिसूं था पहिरीं आयत त हिन में पहिरीं लफ़्ज़ कहिड़ो आहे अल्हम्दुलिल्लाह तारीफ़ ऐं शुकुर अलहम्द थींदो आहे तारीफ़ ऐं शुकुर ॿई हेॾे ॾिसूं था त बिस्मिल्लाह शुरू कयां थो अलाह जे नाले सां होॾे छा आयो इक़रा बिस्म हिते आयो आहे बिस्म बिस्मिल्लाह पर हिन में जेको बिस्मिल्लाह रहमान रहीम असां सम्झी आया आहियूं न ही फ्रेज़ आहे पूरो मुकमिल जुमिलो न आहे शुरू कयां थो अलाह जे नाले सां भई छा थो शुरू कयां जवाब थींदो त मां पढ़ाइण शुरू थो कयां पढ़णु शुरू थो कयां निमाज़ शुरू थो कयां ख़ैर जो कमु शुरू थो कयां मानी खाइण शुरू थो कयां पाणी पीअण जेका बि ॻाल्हि ईंदी बिस्मिल्लाह उहा हिन सां इहो फेल गॾु लॻंदो शुरू कयां थो ही कमु अलाह पाक जे नाले सां इन करे छॾियो वियो आहे त केतिरा दुनिया जा कम आहिनि उन नाला त कोन लिखिबा पर हाज़िल अमर जेको बि आहे इहो अलाह जे नाले सां शुरू थो थिए बेईमानी वारो न रिश्वत वठणो न बिस्मिल्लाह रहमान रहीम अचो बाक़ी किसे में विझी वञो मुंहिंजे जेको अकाउंट में जमा करायो न ईअं न चीटिंग कराइणी जेकॾहिं कंहिंखे कॉपी कराइणी आहे स्कूल में वञी करे बिस्मिल्लाह रहमान रहीम करे माण्हू हेॾे त ख़ुदा करे पुॼे वञे इहे असां गुमराही जा कम आहिनि अलाह बचाए उन खां पोइ आख़िरी लफ़्ज़ कहिड़ो थींदो वन्नास मिनल जिन्नत वन्नास इंसान जी ॻाल्हि आई हाणे हलूं था अॻिते पंहिंजे आयतुनि ते अल्लज़ी अल्लम बिल कलम ॾिसो अल्लम 2 दफ़ा आयो आहे न चौथी में 5 में इल्म बि 2 दफ़ा आयो अल्लज़ी जंहिं अल्लम माना सेखारियो जेको आहे बिल कलम छा सेखारियो इल्म सेखारियो माण्हू खे कलम सां कलम जी ॻाल्हि बि आई लिखो अल्लम अल इंसान जॾहिं अलाह पाक इल्म कलम सां सेखारियो आहे असां ते बि अलाह कलम सां इल्म सिखूं जेका शइ पढ़ूं लिखी ॾिसूं त उहा असांखे यादि थी वेंदी सम्झ में ईंदी ठीकु आहे कमाल न आहे इहो कलम पोइ वरी अल्लम अल इंसान ऐं अल्लम न आहे इहो अल्लम ऐं अल्लम अल इंसान मालम यअलम सेखारियो इंसान खे उहो जेको न ॼाणंदो इंसान छा ॼाणंदो कुझु बि नथो हुनखे सेखारियईं जेको न ॼाणंदो उहो सभु सेखारियईंसि अचूं था 6, 7, 8 ते 8 ई आयतूं टोटल इंशाल्लाह कल्ला ख़बरदार इन्नल इंसान लतग़ा छा थो चए अलाह पाक ख़बरदार बेशक माण्हू सरकशी कंदो आहे इल्म ख़लक़ी बि सही हुनखे इल्म बि सेखारियईं हुनखे मान मर्तबो बि ॾिनई जेको हुनखे अॻे इल्म न हुयो इल्म सां मान ईंदो आहे मर्तबो ईंदो आहे इल्म सां तव्हांजी जेको आहे माना इहो पोइ हुनखे ॾिनई पर इंसान सरकशी थो करे सरकशी छो थो करे इहो भला ॿुधाए छॾियो त छो त पाण खे बेपरवाह सम्झंदो आहे ताक़त ईंदी अथसि पैसो ईंदो अथसि या इल्म अचेसि न बेपरवाह थींदो आहे मूंखे का ख़बर न मां आई नो दैट इहो माण्हू खे बेपरवाह करे छॾींदो आहे जॾहिं बेपरवाह कंदो आहे त इंसान को त बेपरवाह माण्हू थी सघे थो मूंखे कंहिंजी परवाह न आहे सभिनी खे इल्म घटि आहे मूंखे वधीक आहे ठीकु आहे मां मञियो उन खां अलावा मूंखे ताक़त बि आहे मूंखे पावर बि आहे ऐं मूंखे पैसा बि आहिनि आई डोंट केयर एनीबॉडी आई डोंट केयर को मूंखे नाराज़ थो थिए को मूंसां कावड़िजे थो मूंखे का परवाह कोन्हे का छा कंदा मूंखे पर अलाह पाक चए थो त बेशक इन इला रब्बिक रुजआ पंहिंजे पालनहार ॾांहुं मोटी वञिणो आहे पाण खे जॾहिं बेपरवाह सम्झे थो माण्हू जो फ़िक्र कोन थो करे अॻिते हली तोखे अलाह जो फ़िक्र करणु खपे हेॾो बेपरवाह न थी ऐं माण्हुनि जो फ़िक्र कबो तॾहिं अलाह पाक जी बि परवाह थींदी जंहिं मक़सदु चवण जो ईअं हुजणु खपे त जॾहिं अलाह जो ख़ौफ़ रखंदासीं त पोइ बेपरवाह माण्हू न थींदो पोइ माण्हुनि जो ख़्यालु रखंदो इल्म ते तकबुर न कंदो ऐं हंबुल थींदो माठिणो थींदो ॿुधंदो सम्झंदो ग़लती मञींदो पंहिंजी मां ग़लती कई आहे मां माफ़ी थो घुरां असां माण्हुनि खे माफ़ी घुरणु हराम आहे पाण ते असां ईअं सम्झंदा आहियूं असां ग़लती नथा करे सघूं नंढे खे सॉरी चवणु असांजे लाइ बेइज़ती जो सबबु आहे वॾे खे सॉरी चवणु चवंदासीं पंहिंजे नंढे वॾे खे पर हुन में शर्मसारी महसूसु थींदी पंहिंजी ग़लती महसूसु छो थिए पंहिंजी ग़लती कंहिंखे छो ॿुधाइजे असांखे पढ़ो न आहे ॼणो पर मां जंहिंजी लाइ ग़लती कई
उनको माफ़ी वठण में कहिड़ो गुनाह आहे? जंहिंखे माण्हू खे मां चयो त तोखे मां सुभाणे फोन कंदुसि, अॼु गुज़री वई, सुभाणे गुज़री वई, मां न करे सघुसि त हुनखे माफ़ी त कयां, यार मूंखे विसरी वई आहे। उनखां अलावा ॿियो को मुवाइदो कंहिंसां मूं कयो, जॾहिं मां नथो पूरो करे सघां, या मां पढ़ाइण में का ग़लती कई, कंहिं मूंखे करेक्ट कयो, त उनखे ॿुधिजे, सम्झे, एक्सेप्ट कजे। भई माण्हू सभा इल्म कुल त न आहे न, इंसान ख़ता जो पुतलो असां सभु सम्झंदा आहियूं, पर ख़ता मञींदा आहियूं। इहे इन पुतले में, ख़ता जे पुतले में एॾो गुरूर आहे जो पंहिंजी का खामी मञण लाइ तयारी कोन्हे को। असांजे ज़हननि में तकबुर भरियल आहे, तकबुर। अलाह साईं तकबुर कढे उहे। काविरजन में देरि कोन कंदासीं, चाहे घरवारी हुजे, चाहे ॿार हुजे, चाहे दोस्त हुजे। नाराज़ थी वेंदो माण्हू, कनेक्शन छॾे ॾींदो। यार ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को असांखे। माइट छलनि का ॻाल्हि करे ग़लति का, माइट का ग़लति ॻाल्हि कई कान्हे का, असांजो साईं तालुकात चिञण शुरू थी वेंदो, देरी कोन थींदी। यार को ख़ुदा जो ख़ौफ़ त हुजे। अल्लाह पाक चए थो, छो थो बेपरवाह थिए, एॾो सरकशी थो करे उहो। अल्लाह पाक छा थो चए, तव्हां ग़लती न थींदी, तव्हां अॻुवां कयो ई न, कंदो जीअं तव्हां ग़लती कई तीअं जहन्नम में वेंदव। ईअं न आहे। इन अल्लाह गफ़ूर रहीम आहे, ग़लतियूं माफ़ कंदड़ आहे। ग़लती कयो, अल्लाह खां बि माफ़ी घुरो, माण्हुनि खां बि माफ़ी घुरो, अल्लाह माफ़ कंदड़ आहे। ज़िंदगी ईअं हुजणु खपे न, कावड़ वारी ज़िंदगी हुजणु छो खपे आख़िर, सभिनी ते नाराज़गी। अल्लाह पाक ॾे मोटी वञणो आहे, इहो सोचणु खपे, कंहिंखे ईज़ाए जे न। झटि घड़ी इहे नाराज़गी ज़ाल मुड़ुस में थींदी आहे, ॿार में थींदी आहे, उन्हनि खे इहे हल्कियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हिनखे क़ाइमु न रखिजे कॾहिं बि। तलकात पंहिंजा अॼु खां पोइ वल्लाही जेका कंहिंजा तलकात न आहिनि किसन मिट माइटनि सां, प्लीज़ उनखे महिरबानी कयो पंहिंजे मिट माइटनि सां तलकात रखिजनि। ऐं मां पाण खे सम्झायां थो, अल्लाह पाक असांजे लाइ मदद करे आहे। असां इन ॻाल्हि खां निकिरूं ऐं वेझो अचूं पंहिंजे मिटनि माइटनि जी। ग़लतियूं ॾिसण जे बजाए उन्हनि जूं पंहिंजियूं ॾिसूं। कोशिशि कयूं त मां करेक्ट थियां, मुंहिंजे करे हुनखे का तकलीफ़ थी हुजे। अचूं था अॻिते। हाणे हीअ जेका असां माना पढ़ीसीं, इन में इहा त असांजी तक़रीबन पूरी थी वई, जेको सिलसिलो माना जो पूरो थी वियो, सम्झाणी बि पूरी थी वई। हाणे अचूं था पिया उन लफ़्ज़ ते जंहिं लफ़्ज़ ते हिन सूरत जो नालो रखियो वियो आहे, अल अलक, जेको असां चयोसीं त पोइ सिखंदासीं इंशाअल्लाह ताला। असांजो हीअ थोरी नंढड़ी स्लाइड आहे यादि रखण लाइ। अलज़ी मुज़कर लाइ इस्तेमालु थींदो आहे हिकिड़े जे लाइ, जंहिं। अलती थींदो आहे, मां माना कोन लिखी आहे, माना तव्हां ज़िक्र करे चुका आहियूं। अलती मोनस लाइ थींदो आहे, वाहिद लाइ जंहिं, साॻी ॻाल्हि माना जंहिं। औरत जी ॻाल्हि हूंदी त अलती चवंदासीं। पर जॾहिं ॿई हुजनि, या मर्द घणा हुजनि या औरतूं घणियूं, या ॿई गॾु हुजनि, 4 औरतूं 4 मर्द, 3 मर्द 4 औरतूं, त अलज़ीन जमो लाइ छा थींदो आहे, अलज़ीन। हाणे इहो क़ुर पाक जो मां कन्नड़ में बि इहा ॻाल्हि कई त हिकु कॾहिं बि वक़्तु मिले थोरो न, अॼु या शाम सुबुह जो जेको आहे क़ुर पाक किथे बि खोलियो, कहिड़ो बि पेज निकिरी अचे, उन खां पोइ जेको आहे न, ॾिसो त पहिरें पेज ते, ॿिए पेज में वञो, 3 पेज ताईं वञो, ॾिसो त अलज़ी किथे लिखियलु आहे, अलती किथे लिखियलु आहे, या अलज़ीन लिखियलु आहे। इहा ख़बर पइजी वेंदी त उन खां पोइ जेके लफ़्ज़ आयल हूंदा न, उहे वाहिद जे लाइ हूंदा। ज़िक्र जेको हूंदो वाहिद जो हूंदो, हिन में मोनस जो हूंदो, हिन में मुज़कर जो, हिन में जमा जो हूंदो। इहा थोरी हिकिड़ी नंढड़ी प्रैक्टिस आहे न, काफ़ी शइ तव्हांखे असांखे इंशाअल्लाह चइजे त सम्झ में अची वेंदी इंशाअल्लाह ताला। उन खां पोइ हलूं था हिन ते। अलक़ जो मतिलबु छा थियो? चिंबड़ंदड़ मादो। हाणे चिंबड़ंदड़ मादो छा आहे? इहो ही आहे त ही चए थो पियो, हिकिड़ी ही शइ आहे, हिनखे चइबो आहे एम्ब्रियो। अलक़ खे छा चइबो? एम्ब्रियो, अरबी में, सॉरी इंग्लिश में। ठीकु आहे, सिंधी में अला लफ़्ज़ हुनजो छा चओ, पर अरबी में हिकु लफ़्ज़ आहे, डिफाइन कयल आहे अलक़। हाणे चए थो त टिश्यूज़, ही टिश्यूज़ आहिनि हिन जा, ही ॾिसो था, ही नंढा नंढा आहिनि न, इहे छा कंदा आहिनि, गिरो इन द यूटेरस, जेको माना वूम्ब चवंदा आहियूं न असां, वूम्ब, माउ जो जेको वूम्ब थींदो आहे, हुनखे सिंधी में छा चइबो आहे, त दैट सपोर्ट्स द एम्ब्रियो। ही एम्ब्रियो आहे न, ही माउ जे, ही जेका हीअ खला न हिते माना हिन में वूम्ब जे अंदरि जेको आहे, उहो हिनखे वञी चिंबड़ी बी थो रहे, हिन इम्प्लांट चइबो आहे, हिनखे इम्प्लांट थो थिए। ठीकु आहे न, त उहो इहो ॾेखारियल आहे। उहो कीअं थो थिए, इन जा स्टेजिस थिया आहिनि, थोरो ब्रीफली कयूं था पिया। ॾाढे सम्झण जी ॻाल्हि आहे, बायोलॉजी जी ॻाल्हि आहे, पर अल्लाह पाक जो ज़िक्र आहे हिन में, माना जेको अलक़ जो ज़िक्र अल्लाह पाक कयो आहे ख़ल्क़त जो, इन में थोरो हिनखे सम्झिजे। त ही चए थो पियो त एम्ब्रियो इज़ एन अर्ली डेवलपमेंट एज
स्टेज ऑफ एनिमल्स, पर इन ह्यूमन्स में फ़र्क़ु आहे। माना हुन जे एम्ब्रियो में फ़र्क़ु थींदो आहे, एनिमल्स में ऐं ह्यूमन्स में फ़र्क़ु आहे। ॾिसो न, the embryo begins to develop about 4 days after an egg is fertilized. इनखे सम्झूं था अॻिते हली करे इन मां तस्वीरुनि सां। Appearing initially as a tiny mass of cells. Embryo छा हूंदो आहे? 6 cells हूंदा आहिनि। It eventually gives rise to the fetus in obvious human form. इहो डेवलप थींदो आहे बेबी में। हाणे 3 स्टेजेस आहिनि इंसान जे पैदाइश जूं। माउ जे पेट में जेकॾहिं चइजे त, ठीकु आहे, माउ जे पेट जी ॻाल्हि आई आहे। पहिरियां 1 खां 2 वीक्स जेके हूंदा आहिनि, 0 to 2 चइजे, 1 खां 2 न, जर्मिनेशन थींदी आहे, माना सेल ठहंदो आहे, ठीकु आहे न। सेल में ॿियो सेल थियो, जर्मिनेशन थींदी आहे। उन खां पोइ एम्ब्रियो थींदी आहे, माना एम्ब्रियो ठहंदो आहे। ही माना 3 खां 8 वीक्स ताईं इहो छा हूंदो आहे तक़रीबन, कॾहिं कॾहिं 9 वीक बि जेको चइबो आहे हुनखे, 3 खां 9 महीननि में ॿारु थींदो आहे न। बल्कि ईअं छो न यादि कजे, मूंखे हींअर ज़हन में थो अचे त आईंदा जे लाइ, त जेको एम्ब्रियो आहे 9 महीननि में त ॿारु पैदा थींदो आहे, है न, ठीकु आहे न। ऐं 9 महीननि ताईं सम्झो ईअं एम्ब्रियो हूंदो आहे, 9 वीक्स ताईं, 9 वीक, 9 हफ़्ता, माना 9 हफ़्ता थींदा 2 महीना ऐं कुझु वक़्तु उहो एम्ब्रियो जी शिकिल में हूंदो आहे। पोइ ॿार जी शिकिल डेवलप थींदी आहे। पोइ जेको आहे हुनखे चइबो आहे फोटस या फेटल चइजे। उन खां पोइ इहो जेको बि हूंदो आहे तक़रीबन 40 हफ़्तनि जो इहो प्रोसेस आहे। ही रिप्रोडक्टिव सिस्टम जेको आहे औरत जो आहे, ॾिसो न, असांखे पढ़ियल आहे सभिनी खे, बायोलॉजी में सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, ठीकु आहे न। त ही जेको आहे न, ही पार्ट आहे जेको हिनखे चइजे थो यूटेरस, ऐं हिनखे वोम बि चई सघिजे थो पियो। वल्लाह आलम जेकर मां ग़लति हुजां, को डॉक्टर आहे त मूंखे, या को नॉलेज वारो आहे त मूंखे करेक्ट करे सघे थो पियो। इन सां ही हितां ही फेलोपियन ट्यूब निकिरनि था ही, ऐं हिते ही ओवरी आहे, हीअ है न, ही ओवरी आहे। हिन में ही फेलोपियन ट्यूब हिन में अचे थो, ईअं चिंबड़नि था हिन में, हीअं पंजो हुजे न, हीअ जेको आहे ॼणो ईअं हथ ईअं हेॾो बि आहे, ॿिन्ही तरफ़नि खां ही, हेॾां बि ओवरी आहे, हेॾां बि ओवरी आहे, ओवरी रखियल आहे, ठीकु आहे। त माना उन खां पोइ ही विच ते वोम आहे, ऐं ही फेलोपियन ट्यूब आहे, हिनखे यूटेराइन ट्यूब बि चइजे थो पियो, ठीकु आहे न। बहरहाल जेको कुझु बि आहे, हाणे ॻाल्हि छा आहे त ही अहम छो आहे इहो टुकड़ो ईअं, त पहिरीं पहिरीं थिए छा थो, मर्द जा स्पर्म दाख़िल थियनि था पिया कंहिंमें, इन में ई माना वोम में, ठीकु आहे न। अलॻि प्रोसेस जेको हुजे अंदरि, पर असां रफली था ॻाल्हायूं, ठीकु आहे। उन खां पोइ छा थो थिए, इन ई दौरान जेको आहे, माना जेको मेंस्ट्रुएशन पीरियड थींदो आहे जेको औरतुनि जो, उनजे तक़रीबन उन ख़तमु थियण खां पोइ तक़रीबन 12 या 14 ॾींहं चवनि था पिया, त पोइ इहो सेल पैदा थिए थो पियो हुनजे अंदरि न, माना एग जीअं थींदो आहे, उहे एग थियनि था, उहो डेवलप थिए थो पियो, ठीकु आहे न। उहो वञनि था पोइ फेलोपियन ट्यूब में। हाणे ही हेॾां निकिरी फेलोपियन ट्यूब में आयो, ही असां लेफ्ट हैंड साइड ॾिठी आई आहे फ़क़ति, उहो हुनजो तस्वीर आई आहे। हू ॾिसो न, फेलोपियन ट्यूब मां हेॾे आयो, ठीकु आहे, ऐं हेॾे वरी जॾहिं ही जेका दाख़िल थियनि था पिया जेके स्पर्म, उहे राइट बि वञनि था, लेफ्ट बि वञनि था, हीअं न। हिते दाख़िल थिया आहिनि न, पोइ हेॾे बि वेंदा ऐं हेॾे बि वेंदा, ऐं हितां ही सेल निकितो आहे, हे वरी हेॾे थो वञे, ठीकु आहे। त हिते इन्हनि जो थिए थो पियो, यानी या हितां थो अचे, थी सघे थो हितां थो अचे हीअं, ठीकु आहे न। त बहरहाल इहो जीअं बि आहे, पर उते उहो गजनि था पिया फेलोपियन ट्यूब में। हाणे फेलोपियन ट्यूब में जॾहिं गजनि था पिया उते, त पोइ उहे ॾिसो हीअ अची हिन सां गजनि था, त उहो हिते हिकिड़ो सेल हिन सां अची टकराइबो, माना हिन जे जेको एग आहे हुन सां जॾहिं स्पर्म लॻो त उते फर्टिलाइज़ेशन शुरू थींदी, इहा चइबी फर्टिलाइज़ेशन। हाणे हीअ छा आहे, हिकिड़ो एग हिकिड़ो स्पर्म, हीअ एग आहे, हीअ स्पर्म आहे, इहा फर्टिलाइज़ेशन थींदी। यानी फर्टिलाइज़ेशन थी, ही फर्टिलाइज़ेशन थिए थी पई। हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आम आहे, हिकु आने जो मेलाप थियो, स्पर्म हिकिड़ो ई आहे, हिकु आने सां मेलाप थियो त हिकिड़ो ॿार। जेकॾहिं 2 एग हुजनि, 2 स्पर्म हुनखे लॻा या जेको बि थींदो माने थिया, त 2 एग हूंदा त हुन में 2 ॿार बि थी सघनि था पिया। मेलाप न थियो त उहो ख़तमु थी वियो, माना वरी नेक्स्ट न थिए, ठीकु आहे। हाणे इहा जेका ॻाल्हि आहे, इहो जेको एग ठहण जो आहे न, हुनखे ओवल्यूशन चवंदा आहिनि। बहरहाल उहो ठहे थो, पोइ हिते निकिरे थो, ॾिसो न हीअं न वञे थो पियो न, हीअ पंजे वांगुरु ई आहे फेलोपियन ट्यूब में। हाणे इहो जेको सेल फॉर्म थिए पियो, इहो त तक़रीबन 4 ॾींहंनि खां पोइ, ऐं जेकॾहिं एम्ब्रियो एनिमल जो हूंदो आहे न, उहो हिकदमि थी वेंदो आहे, वल्लाह आलम साईं। अच्छा, फॉर्मेशन हिन जी छा आहे,
ही जेको फेलोपियन ट्यूब आहे न उन में छा थो थिए त जर्मिनेशन कीअं थी थिए हिक सेल खे डिवाइड थी करे 2 सेल था थी वञनि हिन में डिवीजन थी थिए एग हिकिड़ो ई आहे पर छा आहे पोइ वरी 4 सेल था थी वञनि 8 सेल था थियनि 8 खां पोइ छा थो थिए पोइ ही जेके मूव करे न अचनि था यूटेरस में फेलोपियन ट्यूब में किथे आहे यूटेरस उते छा थो थिए सोरा था थियनि पोइ वरी पोइ हिकिड़ी ब्लास्ट थी थिए हुन में 70 खां 100 ते हिलिया था वञनि उहो ठहे थो एम्ब्रियो तक़रीबन 3 यानी हफ़्तनि ताईं उते उहो रहे थो पियो न 8 हफ़्तनि ताईं 8 हफ़्तनि ताईं उहो एम्ब्रियो जी शिकिल में रहे थो पियो 5 वीक्स में ही चए थो न बल्कि 3 वीक्स जी ॻाल्हि आहे 3 वीक्स आफ्टर द फर्टिलाइजेशन इट इज़ स्टिल स्मॉलर देन द ग्रेन ऑफ राइस 3 हफ़्तनि ताईं यानी उन जी साइज केतिरी आहे चांवर जे दाणे खां घटि आहे पर ख़ुदा जी कुदरत छा थी थिए उते हिन जी हर्ट डेवलप थी थिए चांवर जे दाणे खां बि नंढो आहे उते हुनजी दिलि ठहणु शुरू थी थिए 3 हफ़्तनि में फर्टिलाइजेशन जीअं थी है न 4 ॾींहंनि खां पोइ जेको प्रोसेस शुरू थियो त इहो 3 हफ़्तनि में हुनजी हर्ट डेवलप थियणु शुरू थी 5 हफ़्ता जॾहिं थियनि था पिया अञा बि हू मटर जे दाणे जे बराबरि थो रहे 8 हफ़्तनि ताईं उहो रहे थो एम्ब्रियो या 9 हफ़्तनि ताईं एम्ब्रियो जी शिकिल में ईंदो पोइ जॾहिं 9 हफ़्तो शुरू थियो त छा थींदो हुओ हुनजी स्टेज चेंज थी वेंदी पोइ उन में बेबी ठहणु शुरू थी वेंदो यानी शुरू खां ई त बेबी आहे पर हुनजो नालो जेको थींदो उहो थींदो फीटस या फोटस या फेटस चवंदा आहिनि हिनखे बि स्पेलिंग डिफरेंट आई आहे माना 8 हफ़्ता यानी छा थींदा 2 महीना 2 महीननि खां पोइ हुनजी स्टेज चेंज थींदी फेटस में ठीकु आहे नालो हुनजो हाणे ही जेको आहे ही तस्वीर आहे यानी इहो छा थो थिए त जॾहिं ॿार यानी डेवलप थिए थो पियो एम्ब्रियो में न त हिन जे चौधारी पोइ हिकिड़ी हीअ प्लेसेंटा ठही थी वञे उहा छा थी करे उहो हीअ प्लेसेंटा आहे तक़रीबन हीअ न इहा करे छा थी क्या हीअ प्लेसेंटा आहे भला आलम बहरहाल साईं बालाजी वारनि खे ख़बर घणी ठीकु आहे न त प्लेसेंटा करे छा थी त उहा माउ जी ब्लड खे ॿार जी ब्लड खां अलॻि थी करे इन जो थोरो अञा क्लियर इफेक्शन ॾिसूं था हिते ही थिए छा थो है न हीअ प्लेसेंटा आहे ॾिसो था ॿाहिरि हीअ प्लेसेंटा आहे इहा छा थी करे इहा हिन खे माउ जे रत खां हटाए थी पई इन उनखे रोके थी पई त जीअं हुनमें मिक्सअप न थी वञे ॿार खे नुक़सानु न थिए ऐं हीअ जेका आहे जेको असां ॿार जो न ही चवंदा आहियूं ही अम्बलाइकल कार्ड ही जेको आहे ॿार जे धुन सां अची लॻे थो पियो हिन मां हिनखे छा थो मिले न्यूट्रिएंट्स था मिलनि हिकिड़ी हिन मां ही जेका हीअ छा आहे वेन आहे ॻाढ़े रंग जी छा आहे वेन आहे हिनखे छा थी मिले न्यूट्रिएंट्स मिलनि था पिया हिनखे खाधो थो मिले ऐं हुनखे ॿियो छा थो त हुनजी ब्लड ठहे थी हुनजो मास ठहे थो पियो ऐं ॿियो हुनखे ऑक्सीजन बि मिले थी पई ठीकु आहे ऐं ॿियो ही जेका आहे नीरी हिन मां हिनजी कार्बन डाइऑक्साइड बि ॿार जी साह खणण जी निकिरे थी पई ॿाहिरि ऐं हुन खां पोइ जेको वेस्ट मटीरियल आहे उहो बि निकिरे थो पियो कमाल न आहे कुदरत जो पर छा आहे इहे पाण मिलनि कोन था पिया प्लेसेंटा आहे हुनखे बचाव थी पई ॾिए ॾिसो न द अम्बिलिकल कार्ड connects the baby of the baby to the mother's placenta and he umbilical cord करे छा थो पियो उन प्लेसेंटा सां थो ॻाल्हाए पियो त प्लेसेंटा छा आहे त उहा हुनखे प्रोवाइड त करे थी ज़रूरी शयूं ऐं ख़राब शयूं कढे थी पई पर उहा ॿियूं शयूं माउ जे पेट में जेका बि शइ आहे उहा ॿार ॾे अचणु नथी ॾे उनजी ज़रूरत हुनखे न आहे इहो कुदरत जो न कमाल न आहे ऐं असां ॾिसंदा था 9 वीक्स में छा थींदो फेटस शुरू थींदो 9 खां पोइ 12 में उनजो शेप चेंज थींदो 16 महीननि में हीअं 16 वीक्स में हीअं थियो 9 वीक्स 12 वीक्स 16 वीक्स 20 वीक में शेप अची वेंदो 24 वीक्स में अञा वधियो 28 वीक्स में वधंदो अञा पोइ इहो ॿार खे पेट बि शुरू थींदा आहिनि त लॻे थो पियो 32 वीक्स आहिनि पोइ 36 40 इहा डेवलपमेंट आहे उन खां पोइ हीअं ॾिसजे जेकॾहिं मंथ जे हिसाब सां त पहिरें मंथ में हीअ आहे ॿियो टियों चोथों पंजो छहों 7 हे अम्बिलिकल कार्ड आहे जेको आहे प्लेसेंटा आहे
कीअं ॿारु सुकून सां सुम्हियो पियो आहे, परवाह हुनखे कंहिं शइ तकलीफ़ कोन्हे का, खाधो हुनखे मिले थो पियो, हिनजे खाधे सां हिनजो वेस्ट बि निकिरे थो पियो, हुनजो बॉडी सिस्टम कमु थो करे पियो। पोइ 9 महीननि में 6 ऊंधो थी वियो, हाणे निकिरण लाइ तयारु आहे ॿारु। अलाह जल शानो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी हिते मूंखे ॿुधाइणी हिन में, त ही असां वरी हिन ते हिकिड़ी था अचूं शइ ते, ही शइ वरी रहिजी वियो आहे, खणी अचनि। ही जेका आहे न, ही जॾहिं इहो माना पहिरें वीक खां पोइ जॾहिं ही हिते पुॼी थो वञे, हिते ही जेको आहे एम्ब्रियो ठहे थो हिते न, इहो माउ जे हिन पेट सां लॻी थो वञे, त इहो आहे जॾहिं चिंबड़े थो पियो, हिते एम्ब्रियो डेवलप थो थिए, ऐं एतिरो इहो महफ़ूज़ थो थिए हिते, त इहा हाणे मूव थी न सघंदो, छो जो मथां फेलोपियन ट्यूब मां जॾहिं लहंदो लहंदो आयो, हिते अची इहा हिनजी जाइ आहे, इनखे कुदरत ते क़ाबू थी करे छॾे। हिन में इहो सिस्टम रखियल आहे एम्ब्रियो में, त टिश्यू ग्रो करे हिनखे हिते क़ाबू था करे छॾनि, ऐं पोइ हिते जेको आहे न 8 वीक्स ताईं इन जा जेको रहे थो पियो एम्ब्रियो जी शिकिल में, पोइ 9 वीक ते जेका पोइ हुनजी चेंजिंग थियणु शुरू थी वञे फेटस। इहो आहे अलॻ। इहा कंहिंखे ख़बर ही 1400 साल पहिरीं, इहा साइंस हाणे प्रूव कया, 100-2 साल थिया हूंदा, 300 साल। इहो आहे क़ुरान पाक। ठीकु आहे, हिन असां ख़तमु था कयूं इंशाअल्लाह ताला, पंहिंजे सबक़ ते इंशाअल्लाह अज़ीज़। ऐं अल्लाह सां दुआ घणो था त अल्लाह पाक सिखण सिखाइण जी कोशिशि क़बूल फरमाए, अल्लाह पाक असांखे हिदायत नसीब फरमाए। ऐं पंहिंजी रिकॉर्डिंग बंदि था कयोसीं। ओवर टू यू, महिरबानी।